पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाब शाह खां सकरन लॻ महराबपुर पहुची वियो आहे। शानदार आजियां कई वई, गुलनि जी बरखा कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी जे अॻूणे MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सां संदसि अमर जे लाॾाणे ते उज़रख़्वाही कंदो, जॾहिं त पीपी चेयरमैन जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर खवां खे आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाब शाह खां सकरन लॻ महराबपुर पहुची वियो आहे, जिते संदसि शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी जे अॻूणे MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सां संदसि अमर जे लाॾाणे ते उज़रख़्वाही कंदो। पीपी चेयरमैन जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाब शाह खां सकरन लॻ महराबपुर पहुची वियो। शानदार आजियां कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी जे अॻूणे MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सां संदसि अमर जे लाॾाणे ते उज़रख़्वाही कंदो। पीपी चेयरमैन जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाब शाह खां सकरन लॻ महराबपुर पहुची वियो। शानदार आजियां कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम कादिर चांडियो खां। जी गुलाम कादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जीअं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पीपल्स पार्टी MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जी वारदात जी तहज़ीब जे लाइ सकरन भरिसां ॻोठ महराबपुर में पहुतो आहे, जिते सिक्योरिटी हुई। उन दौरान तहज़ीब थियण दौरान पीपल्स पार्टी चेयरमैन चयो आहे त मूंखे वधंदड़ महांगाई जो अहसासु आहे ऐं हुकूमत ईंदे ई महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब आवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾिनो वञे। जी, ऐं जॾहिं त इहो चयो त हिन वक़्तु आऊं सिंध जे माण्हुनि वटि निकितो आहियां ऐं उन्हनि जी अदालत में आहियां ऐं उन्हनि खां उमेदु कयां थो त हमेशह जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबु करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। जी ठीकु आहे गुलाम कादिर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।